वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त IMF मां जान छॾाइण जो हदफ़ ॻाल्हियुनि सां पूरो न थींदो। ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। हू सुस्तीअ सां कमु ऐं वक़्तु बर्बाद करणु न ॾींदो। मुआशी तरक़ी लाइ कुझु न कुझु करणु नाइंसाफ़ी हूंदी। मुल्की मसइला हल करणा आहिनि। कंहिं बि वज़ारत जे थोरी बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। PNCC में 12 जहाज़ आहिनि ऐं 5 अरब रुपया पघार केतिरो ज़ुल्म आहे। कराची पोर्ट ते 1200 अरब रुपयनि जी चोरी थी रही आहे। चोरी न थिए त उहे पैसा दासू ऐं बादशाह डैम ते ख़र्च थी सघनि था। सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं मिलनि थियूं या न, महफ़ूज़ थियल फ़ैसिलो अॼु ॿुधाइण जो इम्कान। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़िसा जी सदारत ते सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति फुल कोर्ट जो इजलास। 1.5 कलाक हलंदड़ इजलास में फ़ैसिले बाबति सलाह मशवरा कया विया ऐं जजनि पंहिंजी राय ॾिनी। सिक्योरिटी फोर्सेस जो पेशावर जे इलाइक़े हसन ख़ैल में ऑपरेशन। हाई प्रोफाइल दहशतगर्द कमांडर समेत 3 दहशतगर्द मारिजी विया। 4 जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस पुलिस सां गॾिजी पेशावर जे इलाइक़े हसन ख़ैल में ऑपरेशन कयो, जंहिं दौरान अहम दहशतगर्द कमांडर अब्दुल रहीम समेत 3 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी ॾेवट में 4 जवान भी शहीद थी विया। सिपाही मोहम्मद इद्रिस, सिपाही बदाम गुल, सब इंस्पेक्टर ताज मीर शाह ऐं CTD जो असिस्टेंट सब इंस्पेक्टर मोहम्मद अकरम शहादत माणी। उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत माणींदड़ कैप्टन मोहम्मद उसामा बिन अरशद अबाणी इलाइक़े में मुकमल फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले। जनाज़े नमाज़ में सीनियर हाज़िर सर्विस फ़ौजी ऑफिसरनि, जवाननि ऐं शहीद जे वारसनि तोड़े इलाइक़े वासियुनि जी वॾी अंग में शिरकत। CTD कराची में दहशतगर्द जो वॾे मनसूबो नाकाम बणाए छॾियो। कालदम TTP जो दहशतगर्द गिरफ़्तार। DIG CTD आसिफ एजाज़ शेख जो चवणु आहे त CTD इत्तेहाद टाउन में कार्रवाई करे कालदम TTP जे दहशतगर्द मोहम्मद शोएब खे गिरफ़्तार कियो आहे। दहशतगर्द 8 मुहर्रम ते दहशतगर्द हमले जी रिथाबंदी करे रहियो हो। गिरफ़्तार दहशतगर्द वटि आपघाती जैकेट हथ कई वई आहे। खेसि ज़िंदा या मौल हालत में पकड़ण ते 20 लख रुपया इनाम रखियल हो। CTD ऑफिसर सदाई दहशतगर्दनि जे निशाने ते हूंदा आहिनि। कराची जे ज़िले क्यामाड़ी में ज़मीन जे अलाटमेंट ख़िलाफ़ SUP जे सॾ ते मुबारक विलेज में एहतजाजी जलसो। सियासी, समाजी ऐं क़ौम परस्त अॻवाननि जी शिरकत। ॻोठाणनि खे बेदख़ल करण ख़िलाफ़ 30 जुलाई ते APC कराइण जो ऐलान। ज़ैन शाह ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु आहे त सिंध हुकूमत ज़मीन अलाट करे ॻोठाणनि खे बेदख़ल करणु चाहे थी। सामूंडी पट्टी ते आबाद क़दीमी ॻोठनि जी ज़मीन हू कंहिं बि सूरत में विकिरो थियण न ॾींदा। हू ॻोठाणनि सां गॾु आहिनि ऐं हर फोरम ते जदोजहद कंदा। सिंध समेत सॼे मुल्क में मुहर्रम जे पहिरें ॾहाके में इमाम हुसैन ऐं संदसि जान निसारनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। अलम पाक बुलंद करे अज़ादारी ऐं मजलिसूं बर्पा। हुसैन या हुसैन जूं सदाऊं बुलंद। मीरपुर मातरे जे साफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस में PPMNA ख़ालिद लुंड ऐं संदसि 2 पुटनि जी हिफ़ाज़ती ज़मानत में वाध। घोटकी जी अदालत ख़ालिद लुंड, संदसि 2 पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद जी ज़मानत में 1 अगस्त ताईं वाध करे छॾी। शहीद साफ़ी जे वारसनि पारां PPMNA ख़ालिद लुंड मथां धमकियूं ॾियण ऐं हिसाइण जो इल्ज़ाम। केस ॿिए डिवीज़न में मुंतक़िल करण जी अपील। संदसि चवणु आहे त ख़ालिद लुंड सवें गाॾियुनि सां हथियारबंद गॾु वठी अदालत अचे थो, ख़ौफ़ खां हाज़िरी ते नथी वञी सघे, खेसि मुंतक़िल कयो वञे। शिकारपुर बस सां अगवा थियल बजणा बाज़ियाब। पुलिस पारां मुक़ाबले जी दावा। पुलिस जो चवणु आहे त अब्दुल गफ़ार शाह ऐं सदाम दायो खे रुस्तम जे कच्चे वारे इलाइक़े मां मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो। ॿिन्ही ॼणनि खे ॿ हफ़्ता अॻु जहान ख़ान खां ॿोड़ी ॻोठ वेंदे अगवा कयो वियो हो। टंगवाणी वेझो शबीराबाद थाणे जे एहलकार खां सरकारी हथियार फुर। एहलकार चौकी खां थाणे तरफ़ वञी रहियो हो त हथियारबंद क्लाशनकोव फुरे फरार थी विया। दादू में कुल्फियूं विकिरो कंदड़ पोहरे ते तशदुद कंदड़ 2 असरनि जी गिरफ़्तारी जे लाइ चारण बिरादरी जो SFC थाणे अॻियां धरणो।
संदन चवण आहे त बासर पीरसन फोहरत हाशिम चरण ते तशदुद कियो आहे। पुलिस वारदार खे गिरफ़्तार करण जे लाइ तैयार न आहे। इंसाफ़ कयो वञे। चरवाह पेचो पोस्तार बिरादरी में हलंदड़ तकरार जो निबेरो जिन मथा मजमूई तौर ते 1 करोड़ 10 लख रुपया दंड फी खून जी बाह 15 लख रखी वई। रक़म 1 महीने अंदर अदा कई वेंदी। बुरी खीरखंड